नाज़रीन, सॼी सिंध जी पने आकिल में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ इमाम बारगाह कसर फातिमा खां मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन ई हवाले सां रिपोर्ट कयो आहे अयाज़ शेख। पूरे मुल्क जिया पनो आकिल में भी हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसार साथियुनि खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ मातमी जुलूस ऐं अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में इमाम बारगाह कसरे फातिमा खां शहज़ादा कासिम जी यादि में वॾो मातमी जुलूस बरामद कयो वियो। मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदो इमाम बारगाह बाबुल हवाइज पहुतो। उन वक़्तु जुलूस में मौजूद अज़ादारनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जो ही अज़ीम जुलूस हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जे बगदार फर्जंद शहज़ादा अली कासिम जी शहादत के सिलसिले में आहे। अज जो दिहाड़ो उन सां निस्बत ॾेई करे ही जुलूस पूरे पाकिस्तान में जेके पूरी दुनिया में कढिया वेंदा आहिनि। शहज़ादा अमीर कासिम करबला के मैदान में एक अज़ीम कुर्बानी ॾिनी। असल तो आहे ही आले रसूल जी मुवद्दत, जंहिंमें कुरान में अल्लाह ताला चयो आहे कुल्ला असलोक अलैहिम अजरन इल्लल मुवद्दता फिल कुर्बा। हर मुसलमान के जेको आहे अजर रिसालत ॾियणो आहे। अजर रिसालत जेसि ताईं न ॾींदो तेसि ताईं न उनकी नमाज कबूल आ न कुछ कबूल आ। अजर रिसालत जेकी आ वो आले रसूल जी मुवद्दत आ। अज जो ही मातमी जुलूस आ जेको बनिस्बत ख़ुसूसी जेका आहे शहज़ादा अली कासिम सां मुनासिबत रखे तो, जेको कसर फातिमा का निकरे तो मुख्तलिफ़ रूटन का थींदो, मुख्तलिफ़ इमाम बारगाहन का थींदो कसर फातिमा ते इख्तिताम थे तो। अज ही जेका याद आ बिलखुसूस जेको आहे शहज़ादा अली कासिम ऐं उन सां गॾोगॾु करबला जे प्यासनि जेको 7 खां वठी 10 मुहर्रम ताईं करबला जे शहीदनि जो मासूमनि जो बचड़नि जो पाणी जेको आहे बंदि कयो, उन जी यादि में ही ॾियारो मल्हायो। जुलूस दौरान सिक्योरिटी जा हिफ़ाज़ती इंतज़ाम इंतहाई सख़्त किया विया आहिनि। समूरे शहर जा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता सील करे हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे मुकमल कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ चौकनि ऐं रोडनि ते CCTV कैमराऊं नस्ब कयूं वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस जा अहलकार ऐं रेंजर जा अहलकार पिणु गश्त करे रहिया आहिनि। जुलूस ॾांहुं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे चेक करण लाइ जहानिया स्काउट असगरिया स्काउट पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रही आहे। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़ पनो।